नाज़रीन, आईजी पुलिस सिंध गुलाम नबी मेमन कश्मीर के कच्ची वारे इलाइक़नि जो दौरो कयो। दुरानी महर थाने जे हद में क़ाइम कयल पुलिस जी पिकेटनि ऐं आख़िरी मोर्चनि जो मुआयनो करे अहलकारनि जी हौसला अफ़ज़ाई कई। उन मौक़े ते एसएसपी कश्मीर इरफान अली समूह आईजी खे इलाइक़े जे सूरतहाल ऐं पुलिस जी ॾोहारियुनि ख़िलाफ़ हिकमत अमली बाबति तफ़सील ब्रीफिंग ॾिनी। आईजी सिंध गुलाम नबी मेमन पुलिस जी हिकमत अमली जी साराह कई ऐं अहलकारनि सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस जा जवान बहादुरी सां ॾोहारियुनि सां विढ़ी रहिया आहिनि। अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु असांजी अवलीन ज़िम्मेवारी आहे। नेक नियती सां कमु करण वारनि खे दुनिया ऐं आख़िरत में अजर मिलंदो आहे। आईजी जे दौरे दौरान डीआईजी लाड़काने मज़हर नवाज शेख भी गॾु हो। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रंजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।